पीपी ऐं मुस्लिम लीग नवाज़ विच में निगरान वज़ीर आज़म जे नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। मुस्लिम लीग नवाज़ जे क़ाइद नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार खे निगरान वज़ीर आज़म जे तौरु नामज़द कयो आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी इसहाक़ डार ते एतिराज़ वारे छॾिया आहिनि। ईंदड़ महीने हुकूमत जो मुद्दो पूरो थियण वारो आहे, जिते हुकूमत तरफ़ां निगरान हुकूमत लाइ जोड़ तोड़ शुरू थी वई आहे। दुबई पाकिस्तानी सियासत जो ॿीहर मर्कज़ बणिजी वियो आहे, जॾहिं त अॻूणो सदर आसिफ ज़रदारी ऐं अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पिणु दुबई पहुतल आहिनि। मुस्लिम लीग नवाज़ जे क़ाइद नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार खे निगरान वज़ीर आज़म तौरु नामज़द कयो आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी तरफ़ां हिन तजवीज़ ते एतिराज़ वारे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ शख़्स गैर जानिबदार सेटअप जी क़यादत लाइ मुनासिब नाहे। ज़रियनि जो चवणु आहे त दुबई में तरसियल आसिफ ज़रदारी नवाज़ शरीफ़ जी मुलाक़ात बि इसहाक़ डार जे नाले ते पीपी जे इख़्तिलाफ़नि सबब ते नाहे थी सघी। होरां नवाज़ लीग मिलिट्री इस्टेब्लिशमेंट समेत समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत जा ख़दशा दूर करण लाइ कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि।